अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सोप सीरियल पंजाबी जे ईंदड़ नई एपिसोड में छा थियण वारो आहे, छा थींदो, छा चाकर ख़ान सिकू खे मोटाइण में कामयाब थी वेंदो, छा हैदर जेको आहे सिकू जी भेण सां शादी कंदो, छा सिकू खे जेको आहे मोटाइण में रूंडो कामयाब थी वेंदो, छा शेर अली पंहिंजी धीअ जो भेण जो रिश्तो जेको आहे हैदर ख़ान खे ॾींदा, छा जेको आहे शेर अली पंहिंजे बेइज़तीअ जो पलांद जेको आहे चाकर ख़ान खां करे सघंदो या उनखे माफ़ करे छॾींदो, छा जेको आहे चाकर ख़ान शेर अली जे मुंडीअ ते लत रखी जेको आहे उनखां जेको आहे पंहिंजी भेण जो रिश्तो कढी ऐं हैदर खे ॾींदो, छा जेको आहे जाबिर वारा पंहिंजे चालनि में कामयाब थी वेंदा। इन तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा दोस्तों, ऐं उन सां गॾु बेल आइकन खे प्रेस करे ऑल ते क्लिक कंदा ताकी हर नोटिफिकेशन मां ॿाहिरनि ताईं पहुची सघे। उन सां गॾु असांजे वीडियो खे लाइक कंदा, अव्हांजे लाइक करण सां को अव्हांजो बेल असर नथो करे पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थिए थी। दोस्तों हलूं था ड्रामे जी तरफ़। दोस्तों ड्रामा सोप सीरियल पंजाबी जे ईंदड़ नई एपिसोड में तमामु घणो मज़ो थियण वारो आहे। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इन ड्रामे जे ईंदड़ एपिसोड में हिकु नओं जेको आहे अदाकार रैस थी ईंदो ऐं उनजो नालो रैस अकबर ख़ान आहे, जेको सिकू खे पनाह ॾींदो ऐं पोइ जेको आहे चाकर ख़ान ऐं अकबर ख़ान जे विच में तकरार शुरू थी वेंदो ऐं चाकर ख़ान जेको आहे अकबर ख़ान जो दुश्मन थी वेंदो ऐं ईंदड़ एपिसोड में काफ़ी मज़ो थियण वारो आहे। सिकू पोइ ताक़तवर थी वेंदो ऐं होॾां दोस्तों तव्हांखे ॿुधायूं था जीअं त हसीना बेगम बि जेको आहे पंहिंजे चाल में कामयाब थी वई आहे ऐं हाणे जाबिर वारनि खे इस्तेमालु कंदी, पर जाबिर वारा बि हिन वारे होशियारु थी विया आहिनि। कासिम चाहे थो त मां हसीना बेगम सां शादी कयां, पर हसीना बेगम उन्हनि खे इस्तेमालु करे वरी जेको आहे उन्हनि मां हथु कढी वेंदी ऐं पोइ उन्हनि खे माराईंदी, पर हाली फ़िलहालु उन्हनि खे माराइण खां पहिरियां रूंडो, हसीना बेगम, जाबिर, शेर अली इहे सभु मिली करे चाकर ख़ान जो ख़ात्मो कंदा, पोइ जेको आहे सांवल ख़ान जो ऐं पोइ पाण में आख़िर में विढ़ंदा। ऐं ॿिए तरफ़ दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त हैदर जेको आहे हाणे सिकू जी भेण सां जेको आहे शादी करण जो ख़्वाब पियो ॾिसे ऐं ईंदड़ एपिसोडनि में अव्हांखे ॾेखारियो वेंदो त हैदर जी शादी सिकू जे भेण सां ज़बरदस्ती बि कराई वेंदी। ऐं होॾां दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त सांवल बि जेको आहे पंहिंजी बेइज़ती जो पलांद माफ़ कोन कंदो, सांवल बि वॾो कावड़ियल हूंदो। ऐं चौथी तरफ़ दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त शेर अली चवंदो त मां चाकर ख़ान खे कॾहिं बि माफ़ कोन कंदुसि, मुंहिंजी वॾी बेइज़ती कई आहे, हुन पंहिंजे उताक ते मूं सां जेको आहे बदतमीज़ी कई आहे ऐं हाणे पंहिंजी मुंहिंजी भेण जी शादी जेको आहे हैदर सां कराए थो, पर मां उनखे कॾहिं बि ईअं करणु कोन ॾींदुसि, मां उनजे निड़ीअ ते लत रखंदुसि।